ज़मीर हुसैन शाह जे ॻोठ वेठो आहियां, ज़िलो नौशारो, शहर राखा रोड में। ऐं मूंसां तक़रीबन ज़ुल्म थी वियो आहे। मुंहिंजी नियाणी 14 साल जी या 13 जी आहे। अॻियां जॾहिं घुरनि पिया असांखां संग, असां उन्हनि खे बि न जेको आहे ॾिनोसीं। नाबालिग जो मतिलबु बालक आहे, उन मुताबिक़ असां न ॾिनी। सो असां सां नाहक कयो आहे। सोलंगी आहिनि, असां पाड़े में उन्हनि खे वेठा आहिनि माछी, उन्हनि असां सां इहो नाजाइज़ी कया। 4 ॼणा तक़रीबन पुराणा। कहिड़ा कहिड़ा? ख़ालिद, गफ़ूर ऐं मजू ऐं शकूर, इहे 4 ॼणा। हाँ, भई त बिरादरी जी कोशिशि थियूं, तव्हां 5 ॾींहंनि मोहलत ॾिनी, पोइ छा थियो? 8 ॾींहं असां पंहिंजे पाड़े जे हिसाब सां असां सैयद ज़मीर हुसैन शाह असां ॾिठोसीं बाबा हू सैयद आहे। सैयद माना क़ुर आहे। असां भले हिंदू ई हुजूं पर असां क़ुर खे मञींदा आहियूं ऐं गीता खे बि हिकु जेतिरो ई मञींदा आहियूं। मतिलबु इंसानियत हुजणु घुरिजे। इंसानियत में हे सिंध ख़बर न आहे कंहिंजी, असां नथा चई सघूं असांजी आहे, पर असां ॾिठो आहे त किन वक़्तनि सां असां हितां जा आहियूं ऐं असां सां हिन टाइम अलाए कहिड़ो ज़ुल्म थी रहे थो, उन जो को अंत न आहे। असां जहिड़े तक़रीबन ईअं ई सम्झूं था त पाण ॼण असां मरी चुका। हलो छा फूली नालो आहे जी? हा, असां हिन शाहनि ॾे 10 ॾींहं रखिया। हिननि असांजो फ़ैसिलो वीचारनि कयो, हिननि खे मोहलत ॾिनी, हिननि कोन ॾिसी ॾिनी आहे। हाणे असां पंहिंजी हिननि खे कराईंदासीं जेको कयो गवर्नमेंट सरकारी। हा, असां ज़ुल्म कयो आहे। मुंहिंजी छोकिरी खे कढी आहे, अगवा कई आहे, नंढी आहे वीचारी, 12 आहे। अगवा कंदड़ कहिड़ा कहिड़ा आहिनि? माछी पंहिंजा 4 हुया, घर जा भाती। शकूर, गफूर, माजू, ख़ालिद।